साहब नंढा हूंदा से पप्पू साहब सां गॾु हूंदा से हिननि खे ॾिसंदा से हिननि जे कार्यनि खे ज़बरदस्त हिननि जे कार्यनि खे साराहना हूंदी हुई जंहिंजे पोयां जेको दिमाग़ हूंदो हुयो उन्हनि खे असां सचपच नमन था कयूं पिया। दादा जन खे मां चवंदुमि ॿ लफ़्ज़ दीदी गंगा असांजो भ्राता लालवाणी साहब असांजी दरबार हिन पारे में ही आहे। हितां खां सिर्फ़ु 2 बैरकूं अॻियां जे पंधु कंदासीं त 1 मिंट खां वधीक न लॻंदो। त ही असांजो ई पाड़ो आहे। असांजे पाड़े में दरबार जॾहिं खां वठी सिंध खां आया असांजा वॾा तॾहिं खां बर्पा कई अथऊं। हिन रोड जो नालो संत पऊराम रोड आहे जेको मुंहिंजो ॾाढो हो। नंढो भाउ मुंहिंजो दीपक आहे। मां हिन में ऐं पंहिंजे नंढे भाउ में कोई फ़र्क़ु न सम्झंदो आहियां। उहो दरबार संभाले थो ऐं ही अहिड़ा ई कार्य करे थो जेके असांजा वॾा करे विया आहिनि। साॻे नमूने जीअं अॼु वर्सी महोत्सव दादी रुक्मणी जो मनाए रहिया आहिनि असांजो बि संत पऊराम जो असांजे वॾनि जो दरबार में पियो हलंदो। हा त छो त हिकु ई पाड़ो आहे, हिकु ई कुटुंब आहे, हिकु परिवार आहे। इन करे मूंखे कोई फ़र्क़ु न लॻो आहे त मुंहिंजे नंढे भाउ दीपक ऐं हिन दीपक में को फ़र्क़ु आहे। अॻिते मां शुभ छाऊं ॾियां थो हर साल हर दफ़े मेला मटंदा रहंदा ऐं हिक ॿिए सां गॾिजी करे सुठो कार्य कंदा रहंदासीं। बाक़ी मूं कार्य कहिड़ा करिया हुआ उहो पंहिंजो फर्ज़दारी कई हुई। बाक़ी कंदा रहंदासीं अॻिते बि। धन्यवाद। जय झूलेलाल। असांजो वॾो भाउ माता जो वॾो पुटु प्रोड्यूसर डायरेक्टर छा चई मां छा चवां जंहिंजे गले में सरस्वती आहे असांजो भाउ दिलीप लालवाणी जी। ये एडिटर ही प्रोड्यूसर हे डायरेक्टर हे सब उन चौंठ खां ॿाहिरि हिते त मां ख़ाली पंहिंजी माउ जो पुटु ई आहियां। ये टर टर जेके बि लॻंदा आहिनि से ॿाहिरि। मां जन्माष्टमी ॾींहुं दादी ज्ञान गंगा जे आश्रम में हुअसि। दादी सत्संग कयो ॿुधायो कृष्ण जे जन्मॾींहं जे बारे में प्रसंग उतां खां ई शुरू कंदुसि। त ज़मानो छा अची वियो आहे। मुंहिंजी फिल्मूं बि उन खां ई शुरू थियूं आहिनि कि पंहिंजे माउ पीउ खे बि माण्हू कोन था संभाले। औलाद उहा जेका माउ पीउ खे संभाले जेसि तक हयात आहिनि इज़त आदर सां रखनि माउ पीउ खे ऐं जॾहिं माउ पीउ न हुजनि तंहिंखां पोइ बि हुननि खे हीअं यादि कनि हीअं बेला मलाकड़ा मचाईंदा रहनि। ऐं हिन खे त चइबो आहे औलाद। बाक़ी अगरि जिन जे लाइ असां धन पिया जमा कयूं त अंबानी साहिब बि पंहिंजी औलाद जे लाइ घटि पैसा कोन छॾिया। अनिल अंबानी ऐं मुकेश अंबानी अॼु तक विढ़नि पिया कहिड़ा वर्सी मेला नथा आणनि। भगवान राम उन घर में पैदा थियो जंहिं घर में 3 मायरूं हुयूं। भगवान श्री कृष्ण उते पैदा थियो जिते हुनखे अहिड़ी कथा रही जिते हुनखे 2 मायरुनि जो प्यार मिलियो। अॼुकल्ह ज़माने में माण्हू हिक माउ जो प्यार हजम नथा कनि पर मूंखे 3 मायरूं मिलियूं आहिनि। पहिरीं माउ जंहिं मूंखे जनम ॾिनो, ॿी माउ मूंखे रुक्मणी माता जे रूप में मिली ऐं 3 माता जेका मिली मूंखे सिंधियत जे रूप में मिली। जंहिंजी वजह सां जीअं कैकई भगवान राम खे हर ॻोठ ॻोठ मोकिलियो घणेई कम लीलाऊं थींदियूं रहियूं तीअं सिंधियत जेका आहे उहा बि मुंहिंजी माउ आहे। ऐं सिंधियत जे प्रचार जे लाइ मां जेको सॼे देश में घुमी रहियो आहियां त इहो बि मुंहिंजी माउ जो प्यार आहे, माउ जो हुकुम आहे। उन हुकुम खे वॼाइण जे लाइ ई निकितो आहियां। हीअ सिंधियत जा मेला मलाकड़ा हर शहर में मचंदा रहनि। सच में सपूत आहिनि उहे पुट जेके पंहिंजी माउ में पंहिंजे देवता रखंदा ॾिसंदा आहिनि। अॼु असां घणेई माण्हू मोबाइल त लॻभॻि सभु रखंदा आहियूं। हिते वेठल माण्हू वटि बि मोबाइल सभिनी वटि हूंदो। मोबाइल में कंहिं स्क्रीन ते हीरो हीरोइन जो फोटो रखियो हूंदो, कंहिं गुरुअ जो फोटो रखियो हूंदो पर असां माउ जो फोटो रखी करे हलंदा आहियूं। छाकाणि दुनिया में जंहिं माउ जी इज़त कई उहो दुनिया में हमेशह फतह थींदो आहे। उहो ई सभु कुझु पाईंदो आहे। इन जे लाइ इहा असां ख़ुदि बि हिते वेठल सभिनी पंहिंजे भाउरनि खे
पंहिंजे ॿारनि खे इहो चवंदासीं कि जेतिरो थी सघे पंहिंजे माउ पीउ जी तस्वीर पाण सां गॾु रखो, आशीर्वाद त सदाईं हुन सां रहंदी। जेतिरो थी सघे ॾींहं में जेतिरनि वधीक दफ़ा तव्हां हुनजो दर्शन कंदा ओतिरनि दफ़ा तव्हांखे वधीक सद प्रेरणा मिलंदी, ऐं सद प्रेरणा मिलंदी त तव्हांजा कार्य बि रास थींदा रहंदा। कार्य रास थींदा त हिकु अलौकिक शक्ति तव्हांखे पूरी तरह सां आशीर्वाद ॾींदी रहंदी ऐं सदाईं हर जॻह ते तव्हांजी जय हूंदी। मां हिते वरी हिकु दफ़ो मुंहिंजे नंढे भाउ दीपक ऐं नरेश खे वाधायूं थो ॾियां। हिकु त हीउ वर्सी जो सिलसिलो लगातार पूरे उत्साह सां गॾु उन्हनि जो हिते जारी आहे। गॾोगॾु जेको उन्हनि मैगज़ीन शुरू कई हुई उहा मैगज़ीन बि जारी आहे। ऐं हाणे भॻवान शंकर जे मथां जेका उन्हनि हिंदी फिल्म ठाहिण जी संकल्प कई आहे, भॻवान मुंहिंजो भोले बाबा कंदो इहो संकल्प हिननि जो सफल थींदो। माता जो सदाईं हिन मथां आशीर्वाद रहंदो। ऐं इहा धार्मिक पिक्चर जिते जिते लॻंदी माण्हुनि खे प्रेरणा ॾींदी पंहिंजे धर्म जे लाइ। छाकाणि अॼु धार्मिक पिक्चरुनि जो ॾाढो महत्व आहे। असांजा सिंधी घणेई ईसाई पिया थींदा वञनि, त अहिड़े टाइम ते धर्म जो प्रचार थियणु ॾाढो ज़रूरी आहे। जीअं असां सिंधियत जो प्रचार कयूं पिया तीअं धर्म जो प्रचार बि थियणु ॾाढो ज़रूरी आहे। मां चाहींदुमि कि तव्हांजे हर शुभ संकेत, हर जेके संकल्प खयल आहिनि से फलित थियनि। साधु संतन जो तव्हांजे मथां उहो ई आशीर्वाद आहे, माता जो आशीर्वाद आहे, भोलेनाथ पाण हिते विराजमान आहे ऐं ज्ञान जी गंगा तव्हां वटि पाण वही करे आई आहे। त ॿी का कमी आहे ई कोन, बसि अॻियां वधंदो रहो, भॻवानु झूलण कंदो, तुंहिंजा कम सभु रास थींदा। आयो लाल सभई चओ। जंहिंसां गॾु हेड़ा भाउर हुजनि, राजनाथ पप्पू गुप्ता जहिड़ा, दिलीप लालवाणी जहिड़ा, जयकुमार नाथाणी जहिड़ा, उनखे कमी कहिड़ी, उनजा सभु कम रास पंहिंजो पाण ई माता कंदी वेंदी। आयो लाल कयो झूले।